बहरिया चाउन तरफ़ां लाहौर इस्लामाबाद रावलपिंडी जियां कराची में भी जश्न ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सिलसिले में ख़ास महफ़िल जो एहतमाम कयो वियो। बहरिया चाउन कराची में कायम मस्जिद आशिक में ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जश्न जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। हर साल जियां हिन भेरे भी बहरिया चाउन जे मस्जिदुनि तोड़े इमारतुनि खे रंग बिरंगी रोशनियुनि सां सजायो वियो ऐं ख़ूबसूरत चिरागा कयो वियो। मस्जिद आशिक में कोठायल बाबरकत महफ़िल में मशहूर नात ख़्वाननि, मज़हबी आलिमन ऐं आशिक़ाने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वॾे अंग में शिरकत कई। मुनफ़रिद अंदाज़ बयान जे मालिक मुफ्ती कासिम मदनी ऐं नात ख़्वान इशफ़ाक़ मदनी रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत ते रोशनी विधी ऐं दुनिया तोड़े आख़िरत जी भलाई लाइ मुसलमाननि खे सुन्नत नबवी ते अमल करण जी हिदायत कई। उन मौक़े ते मुल्क जी सलामती ऐं तरक़ी लाइ ख़ासि दुआऊं कयूं वयूं, जॾहिं त शिरकत कंदड़नि पारां मस्जिद जी ख़ूबसूरती जी तारीफ़ ऐं इन जी तामीर ते बहरिया चाउन जे चेयरमैन मलिक रियाज़ जी काविशुनि जी साराह कई वई।